अहम खबर अवां के ॾियूं हाल खां हाल वेझो क़ौमी शाहराह ते इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ पीपीए जे जैलनि खे हादिसो पेश आयो आहे। पीपीए जा अॻवान इस्लामाबाद ॾांहुं जलसे में वञी रहिया हुआ त कार कल्टी थियण सबबि हादिसो पेश आयो आहे। ज़ख़्मी में पीपीए अॻवान सरफराज़ राजड़, सद्दाम राजड़, दिलीप कुमार शामिल आहिनि, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया हाल वेझो क़ौमी शाहराह ते इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ पीपीए जे जैलनि खे हादिसो पेश आयो आहे। पीपीए जा अॻवान इस्लामाबाद ॾांहुं जलसे में वञी रहिया हुआ त कार कल्टी थियण सबबि हादिसो पेश आयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया ज़ख़्मियुनि में अॻवान सरफराज़ राजड़, सद्दाम राजड़, दिलीप कुमार शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अहम खबर ॾियूं पिया हाल वेझो क़ौमी शाहराह ते इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ पीपीए जे जैलनि खे हादिसो पेश आयो आहे। पीपीए जा अॻवान इस्लामाबाद ॾांहुं जलसे में वञी रहिया हुआ त कार कल्टी थियण जो हादिसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि में पीपीए अॻवान सरफराज़ राजड़, सद्दाम राजड़, दिलीप कुमार शामिल आहिनि, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया हाल वेझो क़ौमी शाहराह ते इस्लामाबाद ॾांहुं वेंदड़ पीपीए जे जैलनि खे हादिसो पेश आयो आहे।